रमज़ानुल मुबारक अज 10 रोज़ो ऐं अॼो को ॾियारो अम्मा जी जल अम्मा खदीजतुल कुबरा जे शहादत वफ़ात जो ॾियारो आहे। अॼो के ख़ुसूसतन लख दुरूद पाक जो सवाब अम्मा खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा के पेश कयोसीं। ओ मौला अॼु असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साहब महबूब जी लख सलवात पढ़ाई आहे। यारी शरीफ़ कई अथऊं, रोज़ेदारनि खे रोज़ो इफ़्तारी करायो अथऊं। फ़कीर साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे साईं जे पुटनि खे साईं जी घरवारी खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला हे घर हे घरानो तुंहिंजे सामा तुंहिंजी पनाह में तुंहिंजी अमान में हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां। हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे रोज़ी में साईं जे पुटनि बचड़नि खे रोज़ी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा। साईं नूर मोहम्मद अब्बासी साईं खे साईं जे बचड़नि शहज़ादनि खे न्याणियुनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं उस्ताद मोहम्मद असलम पठान साईं खे साईं जे बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। हाजी साईं हाजी अला वधायो भंड साईं बाबा के साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। गुलज़ार फुल पोटो जा अलायार फुल पोटो साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला अॼो के रहमतुनि वारे ॾींहं जो वास्तो थिए एडवोकेट शहबाज़ ॾिनो मेतलो साईं जी मदद कर मौला। साईं जूं 2 मेहूं चोरी थी वयूं इहे वापसि मिलनि, इहे 4 चोर बि ज़ाहिर थियनि, एॾिया दुआ क़बूल फरमा। ओ मौला अॼु जंहिं मूंखे फ़कीर अरबाब अली साईं खे दुआ जे लाइ चयो सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला उस्ताद शेर मोहम्मद साईं हेड मास्टर जेको आहे हिनखे सरकारी हाई स्कूल जी उस्तादी अता फरमा। रब असांखे सभई रमज़ान जा रोज़ा रखण नसीब फरमा। ओ मौला सॼी काइनात में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि, इहा दुआ क़बूल फरमा। असांजा रोज़ा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर। मुबारक हो जाए बाप साहब।